हिक ॿी अहम ख़बर खां बि तव्हांखे आगाही ॾींदा हलूं। कराची में AVLC मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कार्रवाइयूं कंदे 33 गाॾियूं हथ करे वरितियूं आहिनि। कार्रवाइयूं एंटी व्हीकल लेफ्टिंग सेल पारां कई वियूं आहिनि। SSP इरफान समेत जो चवणु आहे त कार्रवाइनि दौरान चोरी ऐं फुर थियल 33 गाॾियूं हथायूं आहिनि। SSP मूजिबि हथायल गाॾियूं असुल मालिकनि हवाले कई वियूं आहिनि। अहम ख़बर खां नाज़रीन तव्हांखे अपडेट कयूं पिया। कराची में AVLC मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कार्रवाइयूं कयूं आहिनि। ॿुधाए पियो वञे त इन कार्रवाइनि दौरान 33 गाॾियूं हथ कई वियूं आहिनि। कार्रवाइयूं एंटी व्हीकल लेफ्टिंग सेल पारां कई वियूं आहिनि। SSP इरफान समूह जो चवणु आहे त कार्रवाइनि दौरान चोरी ऐं फुर थियल 33 गाॾियूं हथ कई वियूं आहिनि, जेके मालिकनि हवाले कई वियूं आहिनि। इन ख़बर जा वधीक अपडेट्स मालूम करण लाइ असां राब्तो कयो आहे कराची में सिंध TV न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल ख़ालिक मंगी सां। ख़ालिक, अपडेट कजो। AVLC मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ही कार्रवाई कयूं आहिनि, छा अपडेट्स आहिनि? जी निदा AVLC पुलिस पारां जेका वॾी कामयाब कार्रवाई कई आहे। 33 जेके गाॾियूं आहिनि उहे रिकवर कराई वियूं आहिनि। AVLC SSP इरफान समेत जो चवणु आहे त फुर चोरी थियल 33 गाॾियूं रिकवर करायूं। रिकवर थियल गाॾियूं कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां चोरी ऐं फुर कई वियूं, जॾहिं त रिकवर थियल गाॾियुनि में रीवो ऐं उन सां गॾोगॾु मिनी कोस्टर ऐं उन सां गॾोगॾु मुख़्तलिफ़ जेके गाॾियूं आहिनि उहे मालिकनि हवाले कई वियूं आहिनि। जॾहिं त AVLC पुलिस जो जेके रिकवर थियल गाॾी आहिनि उन्हनि जे मालिकनि पारां शुक्रिया अदा कयो। जॾहिं त SSP AVLC इरफान समेत जो चवणु आहे त चोरी ऐं फुर थियल गाॾियूं उन्हनि वापसि करायूं आहिनि, असुल मालिकनि हवाले कयूं आहिनि। जॾहिं त कराची मां ही जेके चोरी थियल गाॾियूं आहिनि उहे पुलिस पारां रिकवर करायूं आहिनि। इन खां अॻु में बि SSP AVLC इरफान समेत पारां मुख़्तलिफ़ जेके गाॾियूं उहे रिकवर करायूं। अॼु जेके रिकवर थियल गाॾियूं आहिनि उन्हनि जो तइदाद जेको आहे त 33 ॿुधाए थो वञे थी। ठीकु आहे ख़ालिक, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी अव्हां जी।